नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन घर वारियूं आहिनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो औलाद आहे, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चइनि ख़ानदाननि खे अहल बैत में शामिल कयो त सैयदना अली जो आल अहल बैत में शामिल आहे, सैयदना अकील जो आल, सैयदना जाफ़र जो आल ऐं सैयदना अब्बास रज़ी अल्लाह तआला जिन जो आल अहल बैत में शामिल आहे। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घर वारनि जे अहल बैत हुजनि जो तस्करो त क़ुरान कयो आहे ऐं वॾी सराह सां कयो आहे। ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर वारनि खे अहल बैत चयो आहे। अहले बैत केरु आहिनि? अहले बैत जी माना ते सिंधी में सम्झी सघूं था घर वारा, घर जा भाती। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो घर वारियूं आहिनि, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जो औलाद आहे, या उन खां पोइ नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन चइनि ख़ानदाननि खे अहल बैत में शामिल कयो। हदीस किताब सही मुस्लिम में, किताब फ़ज़ाइल सहाबा में, बाब फ़ज़ाइल अली इब्न अबी तालिब में पाक अलैहि फरमाइनि था त सैयदना अली जो आल अहल बैत में शामिल आहे, सैयदना अकील जो आल अहल बैत में शामिल आहे, सैयदना जाफ़र जो आल अहल बैत में शामिल आहे ऐं सैयदना अब्बास रज़ी अल्लाह तआला जिन जो आल अहल बैत में शामिल आहे। तिन्हनि समूरी शख़्सियात खे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जी तालीम मूजिबि इहे सभु अहल बैत में शामिल आहिनि। जज़ाकुमुल्लाह ख़ैर। शेख, छा नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जूं घर वारियूं अहल बैत में शामिल आहिनि? बिल्कुलु अहल बैत में शामिल त बल्कि अव्वलीन अहल बैत आहिनि। असांजे माशरे में ॾिसो न, कहिड़ो सियाणो समझदार माण्हू चइबो जेको पंहिंजे घर जे अफ़राद में घरवारी खे शामिल न करे। असांजी हिकिड़ी फितरत आहे, असीं हिकिड़ा कमज़ोर हक़ीर माना आहियूं, पर असां मां अहिड़ो को आहे जेको पंहिंजी घरवारी खे घर वारनि में शुमार न करे। इहो त अव्वलीन आहिनि। ऐं जॾहिं त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन जे घर वारनि जे अहल बैत हुजनि जो तस्करो त क़ुरान कयो आहे ऐं वॾी सराह सां कयो आहे। सूरे अहज़ाब जी आयत नंबर 32 में, 33 में, 34 में तव्हां अगरि तर्जुमो पढ़ी ॾिसो, अल्लाह ताला मुख़ातिबी नबी करीम इस्लाम जे घर वारनि सां या निसा अन नबी जे ऐं नबी जूं घर वारियूं लस्तुन का हदिम मिनन निसा, तव्हां दुनिया जे ॿियनि औरतुनि वांगुरु कोन आहियो। ईअं चई करे अल्लाह ताला हुन सां ख़िताबु कयो आहे। अल्लाह ताला फरमाए थो वकीम न सलात, नमाज़ क़ाइमु कयो, ज़कात ॾियो, वतेन अल्लाह व रसूल, अल्लाह रसूल जो चयो मञो। इन्नमा युरीदुल्लाहु लियुज़हिब अनकुम रिज्स अहलल बैत व युतहिरकुम ततहीरा। ऐं नबी करीम हाणे घर वारनि सां ख़िताबु पियो हले, ऐं पैगम्बर सगुरे जा अहल वारो, तव्हांखे अल्लाह ताला चाहे थो त पाक करे, हर क़िस्म निजासत खां अल्लाह ताला तव्हांखे पाक बाज़ बनाए। वरी अञा अॻियां ख़िताबु हले पियो त वस्कुरन मा युतला फी बुयूतिकुन्न मिन आयातिल्लाहि वल हिकमा। ऐं पैगम्बर जूं घर वारियूं, तव्हांखे खपे त पंहिंजे घरनि में अल्लाह जे कलाम जी तिलावत कयो, नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे फ़रमान खे वरजायो। त क़ुरान हकीम जे इन 3 आयतनि खे पढ़ो, तव्हां तर्जुमो पढ़ी वाज़े तौर ते हर माण्हू महसूसु करे थो त नबी करीम इस्लाम जिन जे घर वारनि खे अव्वलीन अहल बैत शुमार कयो अल्लाह जे क़ुरान। उन खां पोइ तव्हां नबी करीम इस्लाम जन हदीसनि ते मोटी अचो। इमाम तहावी जे किताब शरह मुश्किल आसार में 2 जिल्द जे अंदरि हिकिड़ो पूरो बाब आहे इन आयत जे बारे में। उन में हदीस आहे त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे साम्हूं सईदा उम्मे सलमा रज़ी अल्लाह तआला अन्हा कहिड़ी महिल का ॻाल्हि कई त पाण खे फरमायो अंत मिन अहली, तूं त ऑलरेडी मुंहिंजे अहल में शामिल आहीं। त माना इशारो आहे त तव्हां जेके घर वारियूं आहियो, तव्हां त मुंहिंजा अहल बैत आहियो। क़ुरान नबी करीम इस्लाम जन जे घर वारनि खे अहल बैत चयो आहे। ख़ुदि नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे घर वारनि खे अहल बैत चयो आहे। ऐं क़ुरान ऐं सुन्नत खे सम्झण जो सभ खां बहितरीनु जेको सोच ऐं नज़रियो हुयो सहाबा किराम रिज़वानुल्लाह अलैहिम अजमईन जो, उहे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे घर वारनि खे अहल बैत चवनि था। सही मुस्लिम जे अंदरि, किताब फ़ज़ाइल सहाबा जे अंदरि, बाब फ़ज़ाइल अली इब्न अबी तालिब अंदरि हदीस मौजूदु है। सैयदना ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह तआला अन्हु फरमाइनि था व निसाउ मिन अहलिल बैत, त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो घर वारियूं अहल बैत में शामिल आहिनि। त माना ही उहे अहल बैत आहिनि। क़ुरान इन्हनि खे अहल बैत चयो हुए, नबी करीम इस्लाम जन जे फ़रमान इन्हनि खे अहल बैत चयो हुए, ऐं सहाबा किराम जी मुत्तफ़िक़ा राय है त इहे अहल बैत आहिनि। त इन्हनि समूरनि हक़ीक़तनि खां बाद में उहो बेसमझी चइबो जेको चवे त न अञा अहल बैत कोन्हनि खे। जेकॾहिं उनजो क़ुरान ते, नबी करीम इस्लाम जे फ़रमान ते, सहाबा जे फ़हमी सोच ते जेकॾहिं उनजो ईमान आहे त उनखे अहल बैत मञिणो पवंदो। सब्सक्राइब करियो ऐं बेल आइकन ते क्लिक करियो त जीअं असांजी हर नई वीडियो जो नोटिफिकेशन मिले।